सभई सुहागड़ियूं सभिनी ॻिची हस पसण कारण पिरीअ जे वॾा कयाऊं वस ढोल तनी जे गस हेठां हलण जे इंतहाई एहतराम लाइक़ इश्तियाक अंसारी साहब, काबिल एहतराम मुंहिंजो साईं हाकिम अली शाह साहब, साईं मुनीर शाह साहब, आसिफ बालादी साहब, साईं बख्शण मेहराणवी साहब, ऐं हिते हिन तारीख़ी माग ते गॾु थियल मुंहिंजी धरती जा वारसो जीअं सिंधु देश जीअं साईं जीअं सिंध। दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी आहे जिन असां क़ौमी कारकुननि खे इज़त बख़्शी आहे। हिते त वॾा तारीख़दान वॾा अज़ीम अदीब शाइर हिते वेठा आहिनि। ऐं साईं जी एम साहिब जो नंढड़ो ऐं कारकुन आहियां। मुंहिंजे सम्झ मुताबिक़ जॾहिं बि सिंध आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार हैसियत में रही आहे त सिंध तमामु वॾी तरक़ी ऐं तहमीर जे हवाले सां वॾियूं शानदार तख़लीक़ सरअंजाम ॾिनियूं आहिनि। अॼु सिंध ग़ुलाम हुजण जे करे असां पंहिंजे उन्हनि तारीख़ी मागनि मकाननि जी सही तरह सां न तहक़ीक़ करे सघियाऊं, न ई पंहिंजा उहे माग मकान बचाइण जे लाइ को बहितर किरदार अदा करे सघियाऊं। पर मूंखे यकीन आहे त जॾहिं सिंध जे ग़ुलामी जा ही ज़ंजीर टुटंदा ऐं सिंध आज़ाद थींदी त पोइ जेका सिंध जी हक़ीक़ी तहक़ीक़ ऐं तारीख़ साम्हूं ईंदी उहा यकीनन चवां थो त दुनिया खे हैरान करे छॾींदी। त अॼु खां ही हज़ारे साल हेॾा आलीशान ऐं शानदार जेके पनाह गाहूं किला कोट जंहिं अंदाज़ सां असांजे उन वक़्त जे इंजीनियरनि तइमीर कया आहिनि, ऐं सम्झां थो उन्हनि ते तमामु वॾी तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। असीं शुक्रगुज़ार आहियूं इश्तियाक अंसारी साहब जा जिन सिंध जे हवाले सां जेको ही तहक़ीक़ी अमल पंहिंजे हथनि में खयो आहे। न त ही सिंध जा कोट किला पढ़ण खां पोइ ऐं सम्झां थो सिंध जे माण्हू खे अॻे इहा ख़बर न हुई त माई गुलां जो मुक़बरो या मज़ार किथे आहे। इहा सिंध जे माण्हुनि खे अॻु ॼाण न हुई। पर साईं इश्तियाक साहब वॾी जाखोड़ ऐं जदोजहद ऐं खोजना करे सिंध जी जंहिं तारीख़ खे ही सहेड़नि पिया ऐं इहो हिकु वॾो कारनामो आहे। ऐं असांजी दुआ आहे त हिन सिंध जी ख़िदमत में अञा बि वधीक तहक़ीक़ करे जेका तहक़ीक़ असांजी अधूरी रही पई आहे। ऐं वॾी मूंखे ख़ुशी इहा थी आहे त असांजे लेखक सिंध जे क़ौमी हीरोज़
जंहिंमें शहीद राजा ॾाहर खां वठी, शहीद हेमू कालाणी खां वठी, शहीद दुलह दरिया खान खां वठी, मुंहिंजे रहबर साईं जीएम सैद जो बि ज़िक्र हिन किताबनि में करे ऐं यकीन सां चवां थो त हिननि सिंध जे नौजवाननि जूं ॼण दिलियूं खटी बि वरितियूं आहिनि ऐं पाण ॾांहुं मुतवजो बि कराए छॾियो आहे। इन करे असां दुआगा आहियूं। वधीक जे लाइ काफ़ी दोस्तनि हिते इन ते गुफ़्तगू कई आहे, पर हिकु ॻाल्हि ऐं हिते वेठलनि खे ज़रूरु अर्ज़ु रखंदुसि त अॼु सिंध जेका चइनी तरफ़नि खां दुश्मननि जे घेरे में आहे, जंहिंजे सिंध जे तारीख़ी वजूद खे ॾींहों ॾींहों मिसारण जी कोशिश कई थी वञे, हिन ॾुखे वक़्त में ख़सूसी तौर ते जीअं मुंहिंजे साईं सागर समेजो साहब चयो त ही माण्हू हिकु हिकु माण्हू लख लहे थो, पर जेको माण्हू सच चवे थो उहो ई माण्हू लख लहे थो। त उहो सच अॼु को इहो आहे त अॼु सिंध ग़ुलाम आहे ऐं सिंध जा सभु पैदावारी ज़रिया वसीला अॼु सभु क़ैद आहिनि, सभिनी ते कब्ज़ो थी चुको आहे। त ख़ुदारा पंहिंजे कलम खे जुंबश में आणे सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कयो ऐं सिंध जे आज़ादी जे लाइ राह हमवार कयो, न त जेके तूफ़ान अॼु सिंध ते बरपा थियनि पिया, यकीननि उहे असांखे ग़लति करे छॾींदा। तव्हांजी महिरबानी।